ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 2/8/2026। सॼे व्यक्त बाबदादा जो रिवाइस को 17/2/2011। मनसा सेवा द्वारा आत्माउनि खे अंजलि ॾियण जी सेवा कंदे बहुत काल सां तीव्र पुरुषारथ करे एवर रेडी रहो त माला जो मणको ठही वेंदो। अॼु स्नेह जो सागर पंहिंजे स्नेही ॿारनि सां मिलण आया आहिनि। ॿारनि यादि कयो मुंहिंजो बाबा अचो त बाप चईंदा मुंहिंजा स्नेही ॿार स्नेह में अहिड़ा आकर्षण आहिनि, स्नेह में अहिड़ो आकर्षण आहे जो हर ॿार बाप खे पंहिंजो ठातो। स्नेह में एॾो आकर्षण आहे ऐं बाबा हर ॿार खे मुंहिंजो ॿारु चईंदे पंहिंजे में समायो आहे। कमाल आहे ॿारनि जी। चयो मुंहिंजो बाबा त मुंहिंजे शब्द में एतिरो स्नेह भरियलु आहे जो बाबा बि चई मुंहिंजा ॿार स्नेह छा खां छा ठाहे छॾंदो आहे। हर ॿार जे मस्तक में अॼु स्नेह जी लहरियूं लहराइनि पियूं। ये ॾिसी बाप दादा हर्ष थी विया। स्नेह ई दिलि खे पंहिंजो ठाहिण वारो साधन आहे। मतिलबु स्नेह अहिड़ी चीज़ आहे जंहिंसां ॿिए आत्मा जो दिलि असांजो थी वेंदो। मतिलबु दिलि अर्थात हुनजे मन बुद्धि में असां समाइजी वेंदा आहियूं। पोइ हुनखे कुझु बि नज़र न ईंदो, कुझु बि सम्झ में न ईंदो, बसि उहो ई त स्नेह दिलि खे पंहिंजो ठाहिण वारो साधन आहे। त हर हिकु ॿार जे अंदरि अॼु स्नेह जी लहरियूं लहराईंदी हुई ॾिसी बाप दादा ख़ुशि था थियनि। हाणे 5 मिंट जे लाइ हिकु ड्रिल बाप दादा सभिनि खे कराइनि था। पंहिंजे मन सां शक्ति सां सृष्टि में जो बि तव्हांजा भॻत अनेक दुखी अशांत आत्मायूं आहिनि तव्हांखे यादि करनि थियूं। हे असांजा पूर्वज, असांखे थोरो समय जे लाइ बि शांती ॾियो, जरा सी सुख जी अंजलि ॾियो, बचायो। अहिड़ी आत्माउनि खे हिते वेठे हुए इमर्ज करो। अॼु आवाज़ ॿुधण में अचे थो न, बाबा चवंदा आवाज़ ॿुधण में अचे थो न, बचाओ। त अहिड़ी आत्माउनि खे पंहिंजे मन सां शक्ति द्वारा शांति जी किरणियूं पहुचायो। ये मनसा सेवा सॼे ॾींहं में बार कंदा रहो। छोकी बाबा सां गॾु तव्हां ॿार बि विश्व सेवक आहियो न। सॼे ॾींहुं वाणी द्वारा जीअं सेवा जे निमित्त ठाहींदा आहियो, ईअं ई विच में मनसा सेवा जो बि अभ्यास कंदा आहियो। हिन में तव्हांजो पंहिंजो ई फ़ाइदो आहे। छो जी तव्हांजो मन सदा सेवा में बिजी रहंदो त तव्हां वटि जो विच में माया फालतू संकल्प व्यर्थ संकल्प कंदी आहे, उन सां बची वेंदा। महिनत न करणी पवंदी न। हाणे बाप दादा पुछंदा आहिनि कीअं आहियो, त छा जवाबु ॾींदा आहिनि पुरुषारथ आहे, लेकिन कॾहिं सदा जो पुरुषारथ न हलंदो आहे। त बाप दादा हाणे सभी ॿारनि खे इहे रिकॉर्ड ॾिसणु चाहींदा आहिनि कि कॾहिं जो शब्द समाप्त थी वञे। छा इहे थी सघंदो आहे कॾहिं समाप्त थी वञे, समय ते तयार थी वञे। बाबा चयो स्टॉप मतिलबु स्टॉप चइण सां बसि मां आत्मा वेंदी, बाबा वेंदी। कॾहिं समाप्त थी वञे, समय ते तयार थी वञो। थियो था थियणो ई आहे। इन जे बजाए हाणे एवर रेडी ठही समय बि इहो बहुत काल जो अभ्यास विजय ठाहे करे तव्हांखे विजय माला जो मणको ठाहींदो।
पास विद ऑनर्स चईंदा, पास न पास विद ऑनर्स, त चओ उहा हिमत आहे पास विद ऑनर्स थियण जी, जो द्वापर खां वठी करे हाणे ताईं पूज्य ठहींदा आहिनि, अर्थात माला जा मणका ठहींदा आहिनि, त पंहिंजी खे माला जे मणके ठाहिण जो शुद्ध संकल्प आहे। बाप दादा बि रोज़ अमृत वेले पंहिंजी माला जे मणके खे ॾिसंदा आहिनि ऐं विशेष मिलन मल्हाईंदा आहिनि, त तव्हां सभी पंहिंजी खे माला जा मणका में सम्झंदा आहियो। आहे त बी माला 16,001 जी बि आहे, 16,000 जी बि आहे, लेकिन पोइ बि सेकेंड माला थी वई न। विशेष माला जो ॻायल आहे ऐं पूजनीय योग्य ठहींदा आहिनि, उहा पहिरीं माला आहे। त अॼु बाप दादा उन मणकनि खे ॾिसनि था, श्री ब्रह्मा बाप सां गॾु विशेष राज्य अधिकारी साथी उहे ई ठहींदा, उन्हनि जी ही पहिरियों माला आहे। त पंहिंजे खे चेक करो, बाप दादा सां गॾु था हलंदा, श्री हाणे तव्हां सभिनि खे रिटर्न जर्नी आहे, जॾहिं वञिणो ई आहे बाप सां गॾु वञिणो आहे, अकेलो न वञिणो आहे, त साथ वञण वारा नज़दीक जा मणका कहिड़ा हूंदा, जो बहुत काल जी तीव्र पुरुषार्थी हूंदा, पुरुषार्थी न कॾहिं कॾहिं वारा न, बहुत काल जी बाप समान ही राज्य अधिकारी ठहींदा, बहुत काल जी बाप समान ही राज्य अधिकारी ठहींदा। त छा सम्झंदा आहियो, तीव्र पुरुषार्थी आहियो? जो सम्झंदा आहिनि मां तीव्र पुरुषार्थियुनि जी लाइन में आहियां, उहो हथु उठाए। तीव्र पुरुषार्थी वॾो हथु उठाए, नंढो हथु उठाईंदा आहिनि, अच्छा ॾाढो उठाइनि था, पोइ लंबो हथु उठायो, ईअं नंढो न। अच्छा बाप दादा त रोज़ु ॿारनि जो चार्ट ॾिसंदा आहिनि, मेजॉरिटी तीव्र पुरुषार्थी आहिनि, लेकिन कॾहिं कॾहिं जो शब्द भी साथ में लॻाए छॾींदा आहिनि, लेकिन बाबा छो चवनि था अटेंशन प्लीज़, सूक्ष्म संकल्प में भी हलचल न हुजे। अच्छा लड़ो शुद्ध संकल्पदारी बहुत समय खां ठहिण। कई ॿार ॾाढी मिठी मिठी रोरियान कंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा असां तयारु आहियूं, हिकदमि अचो लॾो शुद्ध संकल्प, बहुत काल जी अभ्यासी थियणो। हिन कई ॿार मिठी मिठी रोरियान कंदा आहिनि, बाबा सदा तयारु आहियूं, तयारु थी वेंदासीं, छोकी समय जेतिरो नज़दीक ईंदो हालतियूं हलचल में ईंदियूं त वैराग्य त ऑटोमेटिकली अची वेंदो। लेकिन तव्हांजो टीचर केरु, समय आहे बाप, समय तो तव्हांजी रचना आहे। त बाबा सभिनि खे इशारो ॾियनि था कि बहुत समय जो तीव्र पुरुषार्थ अंत में पास विद ऑनर्स ठाहींदा। पास त सभी हूंदा, लेकिन पास विद ऑनर्स ठहिण वारा ॾाढो समय जो लगातार तीव्र पुरुषार्थ करण वारा आवश्यक आहिनि। हिन करे अॼु जी तारीख़ नोट करो, ॾाढे समय जो तीव्र पुरुषार्थ। त बाबा चवनि था अॼु जी तारीख़ नोट करो, हाणे बि कॾहिं कॾहिं समथिंग थी वेंदो, करे वठंदासीं। ये शब्द अॻियां हलंदा, ये शब्द अॻियां बि हलंदा न रहनि। बाबा जो प्यार त सदा ई आहे, लास्ट दाणे ते बि बाप जो प्यार आहे। छो दिलि में मुंहिंजो बाबा त चयो न, अॼु वॾी आत्मायूं मुंहिंजो बाबा न चईंदा आहिनि, लेकिन ये मुंहिंजे बाबा खे मञंदा आहिनि। हिन करे बाबा जो प्यार उन्हनि सां बि आहे, ॿारनि सां प्यार त बाप जो बि सदा ई आहे न, लास्ट ताईं बि आहे, लास्ट वारा ताईं बि बाबा जो प्यार आहे। स्नेह
ही तव्हांखे बाबा जो ठाहींदो, है न। दिलि जो स्नेह ई तव्हांखे बाबा जो ठाहींदो। बाप दादा इहा बि चयो आहे कि स्नेह मेजॉरिटी ॿारनि जो आहे ऐं रहंदो, लेकिन सिर्फ़ु स्नेह न ई शक्ति बि खपे, है न। आत्मिक स्नेह सां गॾु शक्ति बि खपे न। बाबा सां स्नेह त आहे, लेकिन माया असां ते वार न करे, माया असांखे बाबा सां दूर न करे, हिन लाइ शक्ति बि खपे, तीव्र पुरुषारत बि खपे न। बाप दादा खे त ॿारनि में फेथ आहे, त हाणे खां पदम गुणा अहिड़ा ॿारनि खे मुबारक ॾियनि था। वाह ॿार वाह, हिमत वारा आहियो, तव्हांजी हिमत ऐं बाप जी मदद हूंदी ई। हाणे हिकु ॻाल्हि करणी आहे त पंहिंजे मन खे बिज़ी रखण लाइ, जीअं पहिरियों बाबा चई न, सेकेंड में स्टॉप बिंदु लॻाइणो आहे ऐं सभिनि खे बिंदु रूप में ॾिसणो आहे। जॾहिं ॾिसंदव ही बिंदु त ॿियो कोई बि संकल्प न हलंदो। मन सां सेवा जो अटेंशन रखिणो आहे। एतिरी दुखी आत्माऊं जो चिल्लाइनि थियूं, उन्हनि खे किरनियूं ॾियण जी सेवा में एक्स्ट्रा मन लॻायो। मन सां सेवा ॾाढो श्रेष्ठ सेवा आहे। दुखियनि जो बि फ़ाइदो, तव्हांजो बि फ़ाइदो, डबल फ़ाइदो आहे। जी वाचा में सेवा कंदा आहियो, सेवा वधंदी बि वेंदी आहे। दिलि सां कंदा आहियो, संख्या बि वधंदी वेंदी आहे, सेंटर बि वधंदा आहिनि। वाच जी सेवा मेजॉरिटी जी ठीकु आहे, सभिनि जी न आहे, मेजॉरिटी जी ठीकु आहे। ईअं हाणे मन सां विशेष आत्माउनि खे अंजलि ॾियण जी सेवा करो। मन सां सेवा तव्हां हिकु जॻह वेही करे पूरे विश्व जी करे सघंदा आहियो। वाच सेवा जे लाइ हेॾे होॾे वञिणो पवंदो आहे। त बाबा चवनि था हाणे अंजलि ॾियण जी सेवा करो। मन खे फ्री न छॾो, कोई न कोई सेवा में मन सां शक्तियुनि ॾियण जी, मुख सां वाणी जी सेवा, कर्म में गुणनि सां सेवा, संबंध संपर्क में ख़ुशी ॾियण जी सेवा, हिन भिन्न सेवाउनि में मन खे बिज़ी रखो। सॼे विश्व में रिचेस्ट आत्माऊं तव्हां आहियो। असां वटि छा आहे? ज्ञान गुण शक्ति, तव्हां ई आहियो न। केतिरा खज़ाना मिलिया आहिनि, त हर खज़ाने सां सेवा करो। खज़ाने खे जेतिरो सेवा में लॻाईंदा ओतिरा खज़ाना वधंदा वेंदा आहिनि। इन करे हाणे जीअं स्व जी सेवा जो अटेंशन ॾींदा आहियो, हीअ दुखी आत्माउनि जी, पंहिंजे भक्तनि जी मनसा द्वारा किरनियूं ॾियण जी सेवा बि अटेंशन ॾेई करे सॼे ॾींहं में करो, है न। जीअं हाणे दुखी आत्माउनि जी, पंहिंजे भक्तनि जी मनसा सेवा किरनियूं द्वारा सेवा बि अटेंशन ॾेई करे सॼे ॾींहं में करो। ॾाढा चिल्लाइनि था। बाबा चवनि था हर खज़ाने खे जेतिरो सेवा में लॻाईंदा ओतिरो खज़ानो वधंदो वेंदो। इन करे हाणे जीअं स्व जी सेवा जो अटेंशन ॾींदा आहियो, हीअं दुखी आत्माउनि जी, पंहिंजी भक्तनि जी मनसा द्वारा किरनियूं ॾियण जी सेवा बि अटेंशन ॾेई करे सॼे ॾींहं में करो। ॾाढा चिल्लाइनि था, तव्हांखे ॿुधण में न ईंदो। मेजॉरिटी हर घर में कोई न कोई दुख जो कारण आहे। कोई न कोई दुख जो कारण आहे। बाबा चवनि था मेजॉरिटी
त बाबा जैसे कि चवनि था अहिड़े दुखियनि खे सुख ॾियण वारो केरु, चओ केरु, तव्हां ई आहियो न। त हिन मनसा सेवा खे सॼे ॾींहं में चेक करो, केतिरो समय कई। जीअं स्व जे प्रति ॾींदा आहियो, वैसे मनसा सेवा जे प्रति केतिरो समय ॾिनो। जीअं स्व जे प्रति ॾींदा आहियो, वैसे मनसा सेवा केतिरो। रहम दिल आहियो न, त दुखियनि ते रहम करो। दुखियनि ते रहम करो। बाबा चवनि था तव्हांजो गीत बि आहे न, ओ माउ बाप दुखियनि ते रहम करो। बाप दादा खे ॾाढी आवाज़ ॿुधणी पवंदी आहे, त तव्हां माण्हुनि खे कमु ॿुधाइण में ॾींदी आहे, लेकिन हाणे ॿुधो किथे वेंदा, उहा तव्हांजा ई त भाउ भेण आहिनि न। त तव्हांजो ई पंहिंजो बि फ़ाइदो करो, मन खे बिज़ी रखो, दुखियनि जा दुख हरण करो। चिलाईंदा आहिनि न, दिलि चिलाईंदी आहे। बाप दादा त ॿुधंदा आहिनि, त ॿारनि खे यादि कंदा आहिनि, ओ मुंहिंजा लाडला ॿार, सिकी लधा ॿार, हाणे रहम दिल रूप धारण करो। पंहिंजे ब्रह्मणनि में बि हिकु ॿ जी सहयोगी ठहो, चाहे कहिड़ो बि संस्कार आहे, लेकिन तव्हांजो कमु छा आहे? संस्कार सां टकर खाइण या उन्हनि खे बि संस्कारनि सां टकर छुड़ाइण। तव्हांजे ही टाइटल आहे न, दुख हरता सुख हरता। बाबा जो साथी आहे न। बाबा साथी छा संकल्प कयो? हिन विश्व खे दुखी अशांत सां बदिली सुख शांति स्थापना करण जी। करणी आहे न, हथ ठाहियो कि सिर्फ़ु ॾिसणो आहे, थिए थो, लेकिन हाणे बदिलणो आहे। चाहे ब्रह्मण आत्मा ॾिसंदा न रहो, ये करे थो, लेकिन उन्हनि खे बि वाणी मनसा संकल्प द्वारा परिवर्तन करो। करिणो न खपे। बाप दादा ॿुधंदा रहंदा आहिनि। बाप दादा ताईं ॻाल्हि पहुची, जॾहिं ॻाल्हि ॾेई छॾी त ख़ुदि बाप जे डायरेक्शन ते हलो कि तव्हां उन्हनि जे लाइ परिवर्तन जो संकल्प करो। ज़िम्मेवार बाप दादा उन्हनि सां गॾु मुरबी ॿार आहिनि, लिमिट ठहियल उहे ॿार आहिनि, त सदा पंहिंजे मन खे व्यर्थ जे बजाए हाणे दुखी आत्माउनि खे, चाहे ब्रह्मण या कोई बि आहे, डिस्टर्ब आत्माउनि खे मनसा द्वारा सहयोगी ठहो। अच्छा, नया ॿार जो पहिरीं बार आया आहिनि, उन्हनि खे 1 सेकेंड में 10 मिंटनि जो कमु करिणो आहे। समय खे जरा बि व्यर्थ न गवाइणो आहे। पंहिंजी पुरुषार्थ तीव्र करे जेतिरो अॻियां वधणु चाहियो ओतिरो वधी सघंदा आहियो। ये तव्हां सभिनि खे, सभी ब्रह्मण जी तरफ़ सां, बाप जी तरफ़ सां शुभकामनाएं। अच्छा, सभी मधुबन वारा उठो। मधुबन वारा अगरि न हूंदा त पंहिंजी महिमान निवाज़ी केरु कंदो? तव्हांजी आराम सां ईंदा आहियो, खाईंदा पीअंदा रिफ्रेश थींदा आहियो, त मधुबन वारनि जे लाइ ताली वॼायो। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि जॻह गम हुजण जे कारण मधुबन वारनि खे थोरो दूर वेही करे ॿुधणो पवंदो। ये बि सेवा आहे, मधुबन वारनि जी इहा बि सेवा आहे, ॿियनि खे दुख ॾियणु, ॿियनि खे सुख ॾियणु, सुखदाता थी वञो। त मधुबन वारनि जो कमु आहे सुख ॾियणु, सुख वठणु। त बाबा जैसे चवनि था, शिव जी जो बि ईंदा आहिनि उन्हनि जे अनुभव सां तव्हां अनुभव ॿुधाईंदा आहियो। हुन अनुभव सां हिकु ॿ खे फ़ाइदो थी वेंदो, कई फ़ाइदा थी वेंदा आहिनि।
लेकिन टाइम कम हुजण जे कारण ॿुधाईंदा घटि आहिनि। लेकिन मधुबन वारनि जो टाइटल छा आहे? सुख ॾियणु सुख वठणु। सुखदाता जा ॿार फॉलो फादर करण वारा आहिनि। अच्छा, हिन बार जो आया हुन में मुरली रेगुलर जो ॿुधंदा आहिनि? कोई आहिनि जो मुरली न ॿुधंदा आहिनि? उहो हथु उठायो। कोई न आहिनि। अच्छा, उहो उठो जो न पढ़ंदा आहिनि, न ॿुधंदा आहिनि। थोरा आहिनि। कोई ॻाल्हि न, लेकिन हाणे बाक़ी जो बि समय मिलियो हुन में बाप जे महावाक्य ज़रूरु ॿुधणा ऐं पढ़णा आहिनि। थोरा आहिनि। कोई ॻाल्हि न आहे, लेकिन हाणे ताईं जो बि समय मिलियो हुन में बाप जा महावाक्य ज़रूरु ॿुधणो पढ़णो आहे। परमधाम सां बाप दादा ईंदा आहिनि। सूक्ष्मतनि सां ब्रह्मा बाबा ईंदा आहिनि। तव्हांजी महावाक्य उच्चारण कंदा आहिनि। इन करे मुरली कॾहिं बि मिस न करणी खपे। मिस कंदा त पंहिंजो बाप दादा जो तख़्त छुटी वेंदो। इन करे जो बि मुरली मिस कंदा आहिनि उहे सम्झनि कि 3 तख़्त जा मालिक न आहिनि, 2 तख़्त जा मालिक पोइ बि यथाशक्ति ठाहींदा आहिनि। इन करे मुरली 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 सॼी मुरली में रोज़ जा डायरेक्शन हूंदा आहिनि। 4 ई सब्जेक्ट डायरेक्शन हूंदा आहिनि। त रोज़ जी डायरेक्शन वठिणो आहे न। त जो बि मिस कंदा आहियो कारणे उहो पंहिंजो प्रोग्राम ठाहिनि कि कीअं मुरली ॿुधूं। कोई न कोई सॉल्यूशन ठाहिनि। अॼुकल्ह साइंस जा साधन तव्हांजे लाइ निकिता आहिनि। ब्रह्मा बाबा में प्रवेशता जा 100 साल पहिरियों ई साइंस निकिती। तव्हांजे कम में बि अचणी आहे। इन करे हुननि खे यूज़ करो, फ़ाइदो उठायो। अच्छा, साम्हूं वेठे हुए या किथे बि ॿुधण वारे ॿारनि खे बाप दादा जी दिलि जान सिको प्रेम सां यादि प्यार ऐं नमस्ते। सेवा जो टर्न यूपी बनारस जो आहे। यूपी सां ब्रह्मा बाप जो जगदम्बा जो ॾाढो प्यार रहियो। जेतिरो ब्रह्मा बाप यूपी में आया एतिरो बॉम्बे में बि आया, लेकिन यूपी में बि आया त जंहिं जॻह सां ब्रह्मा बाप जा पांव पिया उहो स्थान केतिरो भाग्यवान आहे, उहो स्थान केॾो भाग्यवान आहे। जंहिं जॻह ब्रह्मा बाबा जा पांव पिया। लखनऊ कानपुर ॿई हिन भाग्य जे अधिकारी आहिनि। बॉम्बे बि ठहियो, लेकिन हाणे यूपी जो टर्न आहे। डायरेक्ट मां बाप जी शिक्षा जी बूंदियूं यूपी में पयूं। हाणे यूपी खे अॻियां छा करिणो? वाणी द्वारा मेले में सेवा त कंदा आहियो, लेकिन हाणे समय अनुसार जो बाप दादा चवंदा आहिनि पहिरों बि वारिस ऐं नामी ग्रामी नामी ग्रामी जो अर्थ इहो कि उन्हनि जे चइण जो प्रभाव ॿुधण वारनि ते पढ़ण वारा हुजे। अहिड़ो माइक तयारु करो। लखनऊ कानपुर ॿिन्हिनि में हिन भाग्य जे अधिकारी आहिनि। बॉम्बे बि ठहियो, लेकिन हाणे यूपी जो टर्न आहे। डायरेक्ट माँ बाप जी शिक्षा जी बूंदी यूपी में वयूं। हाणे यूपी खे अॻियां छा करिणो? वाणी द्वारा मेले में सेवा त कंदा आहियो, लेकिन हाणे जे समय अनुसार जो बाप दादा चवंदा आहिनि पहिरों बि कि वारिस ऐं नामी ग्रामी माइक। नामी ग्रामी जो अर्थ इहो आहे कि उन्हनि जे चइण जो प्रभाव ॿुधण वारनि ते पढ़ण वारनि हुजे। अहिड़ा माइक तयारु करो। अहिड़ा वारिसनि जो ग्रुप हर सेंटर ते हुजे। केतिरा सेंटर आहिनि यूपी में? ॾाढा आहिनि। त एतिरा वारिस कढणा खपनि। हिसाबु करिणो केतिरा सेंटर आहिनि ऐं केतिरा वारिस ठहिया आहिनि ऐं जेतिरा ठहिणो खपे ओतिरा ठहिया आहिनि या ठाहिणो आहे। अगरि ठाहिणो आहे त समय ते कोई भरोसो न आहे। जल्दी सां वारिस ऐं माइक कढो। जंहिंजी आवाज़ सां अनेक आत्माउनि जे
भाग्य जी रेखा खुली वेंदी। शुजी तव्हां त ॾाढी सेवा कई, जो पुराणा आहिनि उन्हनि त ॾाढी सेवा कई, हाणे सेवा करायो, करण वारा तयारु करो, करे सघंदा आहिनि हथ उठायो। अच्छा टीचर्स बि ॾाढियूं आहिनि त एतिरा ई तयारु करो। हर हिकु सेंटर चाहे नंढो चाहे वॾो सेंटर जी लिस्ट में आहिनि, उन्हनि खे ज़रूरु पंहिंजो सबूत ॾियणो आहे। छुटी समय ते कोई भरोसो न आहे, कॾहिं बि छा बि थी सघंदो। इन करे बाप दादा सभी जो बि जोन ईंदा आहिनि न बि आया, सभी जोन खे इहे ई चईंदा आहिनि कि हाणे अॻियां वधो। क्लासिस त हलंदी रहंदियूं आहिनि, संख्या बि वधंदी रहंदियूं आहिनि, लेकिन हाणे लिमिट ठाहिण वारा ठाहिण जे लाइ बाप दादा ॾिठो आहे हर जोन में अहिड़ी आत्मायूं आहिनि जो लिमिट ठही सघंदियूं आहिनि। त यूपी हिकु त भक्तनि जो कल्याण करो। भक्त कहलाइण वारा भले थोड़ा आहिनि, लेकिन भक्त बि आहिनि, उन्हनि खे भक्ति जो फल दिलायो। ॾाढी महिनत कंदा आहिनि वीचारा भक्त। बाप दादा ॾिठो आहे हर हिकु पंहिंजी पुरुषार्थ में वधनि बि था, लेकिन हाणे बि वधण जी मार्जन आहे। करनि था हीअं नथा करनि बि था, लेकिन थोरो ॿियो स्पीड वधायो। सुठो आहे, सुठी सेवा कंदा आहिनि। सभी दादियुनि बि तव्हां माण्हुनि खे मुबारक ॾींदा आहिनि। पांडव बि केतिरा ईंदा आहिनि, पांडव बि कम न आहिनि। कई अहिड़ी सेवायूं आहिनि जो पांडव ई करे सघंदा आहिनि। हैंडलिंग हिन करे पांडवनि खे बि बाप दादा ऐं सर्व मधुबन निवासियुनि खे बाप दादा मुबारक ॾियनि था। वरदाना अच्छा वरदाना बुद्धि रूपी पांव मर्यादा जी लकीर जे अंदरि रखण वारा सर्व प्राप्ति संपन्न शक्तिशाली ठहो। जो ॿार बुद्धि रूपी पांव जरा बि मर्यादा जी लकीर जे ॿाहिरि न कढंदा आहिनि, उहे लकी ऐं लवली हूंदा आहिनि। उन्हनि खे कॾहिं कोई बि विघ्न अथवा तूफ़ान परेशानी उदासी अची न सघंदी आहे। उन्हनि खे कॾहिं बि कोई बि विघ्न अथवा तूफ़ान परेशानी उदासी अची न सघंदी आहे। यदि ईंदी आहे त सम्झणो खपे कि ज़रूरु बुद्धि रूपी पांव मर्यादाउनि खां ॿाहिरि निकितो आहे। लकीर खां ॿाहिरि निकिरण अर्थात फ़क़ीर थियणु। हिन करे कॾहिं बि फ़क़ीर अर्थात मांगण वारा न, सदा सर्व प्राप्ति संपन्न शक्तिशाली आत्मा ठहनि। स्लोगन आहे जो सदा न्यारा ऐं बाप जा प्यारा आहिनि, उहे सेफ रहंदा आहिनि। अव्यक्त इशारो दृढ़ता ई सफलता जी चाबी आहे। सफलता तव्हां ॿारनि जो जनम सिद्ध अधिकार आहे। हिन करे दृढ़ता खे यूज़ करो, अलबेला न ठाहो, थी वेंदो करे वठंदासीं ईअं न सोचो। दृढ़ संकल्प सां मन जे व्यर्थ संकल्पनि खे स्टॉप करे विजयी ठाहो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।